अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं सगर नाजिया मीर। नाज़रीन, नेठ ॿ भेरा मुलतवी थियण खां पोइ अॼु 11हें क़ौमी मालियाती कमीशन जो इजलास थियो आहे। इफ्ताही सेशन हो जंहिंजी सदारत कई आहे नाणेवार वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब साहब। हुन सां गॾोगॾु नाज़रीन ॿिनि सूबनि जा जेके वॾा वज़ीर बतौर नाणेवार वज़ीर उन्हनि शिरकत कई आहे इन इजलास में, जंहिंमें सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह साहब ऐं केपी जो ताज़ो जेको नओं चूंडियल वॾो वज़ीर आहे सुहेल आफरीदी साहब, उहे ॿई मौजूदु हुआ ऐं बाक़ी पंजाब ऐं बलूचिस्तान खां नाज़रीन उतां जे नुमाइंदनि ऐं उतां जे नाणे वारे वज़ीरनि हिन इजलास में शिरकत कई आहे। तमामु अहम ही इजलास, तमामु अहम ही वहक जंहिंजो असीं इंतज़ार बि बार बार थिए पियो, छाकाणि त जेका पहिरियां डेट ॾिनी वई उहा 29 ऑगस्ट हुई। 29 ऑगस्ट खां पोइ असां ॾिठोसीं त जेका ॿी डेट आई उहा 18 नवंबर जी डेट हुई। उन ते बि असां ॾिठोसीं त हीउ जेको इजलास हो उहो न थी सघियो। बहरहाल अॼु ही इजलास थियो आहे ऐं हिन इजलास में इहो ॼाणा पियो वञे, वफ़ाक़ी वज़ीर इहा ॻाल्हि कई आहे त असीं ॿुधण जे लाइ वेठा आहियूं। वफ़ाक़ी सरकार हिते मौजूदु आहे ऐं उहा ॿुधणु थी चाहे त सूबा छा था चवनि। माली जेके वसीला आहिनि या उन्हनि जी जेका विर्छ आहे उहो मालियाती जेको फार्मूला आहे उनखे वठी करे उन्हनि जो जेको बि मौक़िफ़ आहे, ख़दशान, असीं सम्झूं था त इन्हनि NFC के सां रिलेटेड जेके बि अफ़वाहूं आहिनि या ख़दशान उहे ॻाल्हियुनि ज़रिए ई हल थींदा ऐं असीं हिते ॿुधण जे लाइ वेठा आहियूं। जंहिंखां पोइ नाज़रीन अॼु फ़ैसिलो इहो वरितो वियो त 6 खां 7 वर्किंग ग्रुप्स जोड़ण जो फ़ैसिलो थियो आहे ऐं उहे जेके वर्किंग ग्रुप्स हूंदा, ॼाणाए पियो वञे त हाणे जेको ईंदड़ सेशन हूंदो उहो जनवरी महीने में थींदो, पहिरें हफ़्ते में या ॿिए हफ़्ते में, ऐं उन दौरान जेके ही वर्किंग ग्रुप्स हूंदा उनखे वधीक फाइनलाइज़ कयो वेंदो ऐं उनजो जेको मैंडेट हूंदो उहो पिणु तइ थींदो। हीउ इजलास जॾहिं वाइंड अप थियो त इजलास खां पोइ सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह साहब उन इहो ॼाणायो, मुतमइन नज़र आयो, जेतोणीकि उनखां जॾहिं सवाल थियो सूबनि जे हिसे में कटौती वारे मामले ते त उनजो जवाबु न ॾिनो। पर बहरहाल KP मां जेके जिन शिरकत कई आहे अॼु मुज़म्मिल असलम साहब ऐं सुहेल आफरीदी साहब, उहे बि मुतमइन नज़र आया। उन्हनि जो इहो चवणु हो त बहरहाल अॼु कंहिं बिना के दॿा जे जेका बि ॻाल्हि थी आहे बिना के दॿा जे थी ऐं हिकिड़े ख़ुशगवार माहौल में इहे ॻाल्हियूं थियूं। असीं उमेद कयूं था त असांजा जेके ख़दशा आहिनि उन्हनि खे एड्रेस कयो वेंदो, जो की हिन वक़्तु ताईं 3 सूबनि खे पंहिंजे हक़ मिले पियो पर KP सां ज़्यादती थिए पई। सिंध जो जेको नाज़रीन मौक़िफ़ आहे हिन हवाले सां, सिंध जो जेको केस आहे उहो तमामु वाज़े आहे ऐं 18 तरमीम खां पोइ इहो बि तमामु घणो बिल्कुलु वाज़े आहे त जेको सूबनि जो हिसो मुक़ररु थियल आहे, तइ थियल आहे, उन में कंहिं क़िस्म जी का घटिताई न कई वेंदी। पर हीउ सभु कुझु नाज़रीन उन वक़्तु थिए पियो ऐं जेके इजलास मुलतवी थिया जंहिंजे करे खोड़ ख़दशा अञा उन में वधीक वाध बि थी, अफ़वाहूं बि असां ॾिठियूंसीं, छाकाणि त बार बार इहा ॻाल्हि कई वई सूबनि जे हिसे में कटौती वारो जेको मामिलो हिन वक़्तु तमामु घणो हाईलाइट कयो वियो। 27वीं तरमीम वारे मामले ते बि वज़ीर आज़म साहब इहा ॻाल्हि कई त असां क़ाइल करण जी कोशिशि कंदासीं, कुझु वधीक हो न थींदो। अॼु रिथाबंदी वारी वज़ारत पारां 2 तजवीज़ूं NFC जे फार्मूले में तब्दीली जे हवाले सां उनजे तरीक़ेकार खे वठी साम्हूं रखंदे 2 तजवीज़ूं माण्हू वयूं आहिनि, जंहिंमें ॼाणाए वञे त जेको बि डिविज़िबल पूल आहे, जेका रक़म आहे उनजी विर्छ खां अॻु 2 तजवीज़ूं उन्हनि ॾिनियूं आहिनि त ईअं कजे जो क्रिटिकल मैटर्स लाइ कुझु जेका रक़म आहे ॼाणाए पियो वञे त 2.5 यानी 2.5% उहा साइडलाइन कई वञे, जंहिंमें दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग, वाटर सिक्योरिटी, सिविल आर्म फोर्सिस, आज़ाद कश्मीर, गिलगित बल्तिस्तान जा ग्रांट्स, उन्हनि जे लाइ एतिरो हिसो रखियो वञे। ऐं उन खां सवाइ ॼाणा पियो वञे त जेका ॿी तजवीज़ साम्हूं आई त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ऐं हायर एजुकेशन कमीशन जे जेके बि एक्सपेंसिस आहिनि उन जे लाइ उहे पैसा बि थोरा पहिरियां कढिया वञनि इन विर्छ खां अॻु, त जीअं 2030 ताईं वफ़ाक़ जे वसीलनि में 11 खां 12% वाध थी वञे। नाज़रीन, ही समूरो हवाल हो जेको अॼु कुझु थियो आहे। हाणे पंहिंजे असां सां गॾु एक्सपर्ट्स मौजूदु आहिनि, उन्हनि खां वधीक गुफ़्तगू कंदासीं ऐं जेके सवाल बहरहाल जेके हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि, जेके ख़दशा आहिनि उहे हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि, त उहे छा एड्रेस थींदा, कहिड़े रीति हू ॾिसनि पिया आहिनि समूरी अॼोकी जेका कार्रवाई थी आहे उनखे, उन ते वधीक गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ असां कराईंदसि, जो कि पैनल में गुफ़्तगू जे लाइ मूंखे जॉइन कयो आहे नसीर महमूद साहब, सीनियर डेवलपमेंट एक्सपर्ट आहिनि, तज़िया निगार आहिनि, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि, इंजीनियर जब्बार मेमन साहब आहिनि, माशी माहिर आहिनि, एनालिस्ट आहिनि, मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं कानूनी माहिर ऐं सीनियर एनालिस्ट जावेद काज़ी साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। अवां सभिनी खे भलीकार, अवां सभिनी जी महिरबानी, अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। ऐं नसीर साहब, अवां खां ई गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी जावेद साहब ऐं जब्बार साहब जी इजाज़त सां। समूरी जेका अॼोकी एक्सरसाइज़ रही उनखे अवां कीअं पिया ॾिसो? ही जेको आगाज़ थियो आहे इनखे अवां का हिकिड़ी संजीदा कोशिशि ॾिसो पिया त वाक़ई वफ़ाक़ ॿुधण में
जेके ख़दशा आहिनि ख़ासि करे सिंध समेत नंढनि सूबनि जा जेके ख़दशा आहिनि उन्हनि खे एड्रेस करण में संजीदा आहे, हीअ हिकिड़ी संजीदा कोशिशि अव्हांखे नज़र अचे पई या टेस्टर ॾिसो पिया अव्हां हिनखे मूड जाचण जो? जी नज़र तव्हां मूंखां पुछो। जी नसीर साहब, मुंहिंजो आवाज़ अव्हां ताईं पहुचे पियो, ॿुधो पिया मूंखे? अच्छा जी जी तव्हांजी महिरबानी। मां पहिरें हिकिड़ो कैविएट ते ॾियणु चाहींदुसि त मां मालियाती मामलनि बाबति थो रखां। दोस्तनि मामले में नसीर साहब अव्हांजो आवाज़ सही न पियो पहुचे, असां कोशिशि कयूं था तव्हां सां न अची सघिया उन ते कंसेंसस में। अव्हांजो आवाज़ सही न पियो पहुचे असां वटि, असां कोशिशि कयूं था अव्हां सां ॿीहर राब्तो कयूं जीअं अव्हांजो मौक़िफ़ असां सही तरह प्रोग्राम में शामिल करे सघूं ऐं कोशिशि कयूं था अव्हां सां ॿीहर राब्ते जी। मूंसां गॾु नाज़रीन जावेद काई साहब बि मौजूदु आहिनि, इंजीनियर जब्बार मेमन साहब बि मौजूदु आहिनि। जब्बार साहब, अव्हां कीअं ॾिसो पिया अॼोकी जेका समूरी एक्सरसाइज़ रही आहे, अव्हांजे आॾो बि उहो ई सुवालु रखंदसि मां, हीउ हिकिड़ो रस्मी आगाज़ अव्हांखे नज़र अचे पियो, अव्हां सम्झो था त हीअ हिकिड़ी संजीदा कोशिशि आहे सूबनि जा जेके ख़दशा आहिनि हिन हवाले सां, ख़ुदि जंहिंखे अफ़वाहुनि जो ख़दशनि जो नालो ॾिए असीं ॿुधण में इंट्रस्टेड आहियूं, संजीदा आहियूं, उहा संजीदा कोशिशि अव्हांखे नज़र आई या ही मूड जाचण जो हिकिड़ो टेस्टर नज़र आयो, छाकाणि त उन खां पहिरियां घणो कुझु थी चुको आहे हिन इजलास खां पहिरियां? ॾिसो, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में जेको लफ़्ज़ तव्हां इस्तेमालु कयो मूड जाचण, मुंहिंजे ख़्याल मां सम्झंदुसि त जेको आहे सो प्रेफर्ड जेका हिकिड़ी सिचुएशन नज़र पई थी अचे उहा इहा ई आहे त मूड कहिड़े पासे आहे। ॾिसो, हिन वक़्तु जेकॾहिं असां मूड जी ॻाल्हि कयूं त को बि प्रोविंस जेको आहे सो पंहिंजे जेको आहे सो पंहिंजो हिन वक़्तु जो शेयर जेको आहे जेको बेसिस आहे पंहिंजो 57.5 ते बेसिस आहे या हिकिड़ो वधंदड़ जंहिंखे असां चऊं त जेके 24-25 खां 25-26 वारे बजटनि में असां ॾिसूं त पंजाब तक़रीबन 400 अरब रुपया पंजाब खे वधीक पिया मिलनि, सिंध खे तक़रीबन 200 अरब पिया था मिलनि। अहिड़ी तरीक़े सां KPK जेको आहे सो बि 121 अरबनि ते पियो थो पहुचे, 75 अरब रुपया बलूचिस्तान खे वधीक पिया था मिलनि। हाणे असां ॻाल्हि कयूं त 18 अमेंडमेंट में जिते इहा लॉकिंग थी आहे, उहा लॉकिंग छा आहे त इन खे न घटाइबो। हाणे जेकॾहिं सिंध जे मौक़िफ़ जी असां ॻाल्हियूं कयूं त सिंध जो मौक़िफ़ इहो ई आहे जंहिंमें तव्हां बिलावल भुट्टो ज़रदारी तक़रीरूं पिया ॿुधो त 18 अमेंडमेंट ऐं NFC जेको आहे सो उन में हथु चरान करणु माना बाहि में हथु विझणु, इहे स्टेटमेंट्स आहिनि हिकिड़े लीडिंग पार्टनर या जंहिंजे करे जंहिंजी सघ ते जेका आहे असां हिन वक़्तु हिकिड़ी हुकूमत बीठी आहे। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खां थोरो अॻिते वञूं था, आख़िर KPK जा छा ख़दशात आहिनि? KPK जा ख़दशात न आहिनि, बल्कि 2018 में जॾहिं जेके डिस्ट्रिक्ट मर्ज थियूं त उन्हनि जी पॉपुलेशन तक़रीबन 6 मिलियन हुई ऐं उहा 6 मिलियन जेको आहे सो तमामु वॾो हिकिड़ो अंग अखर आहे, जंहिंखां पोइ KPK जेको आहे सो मुतवातिर ऐं मज़बूतीअ सां जेको आहे सो इन ॻाल्हि खे खणंदो रहियो आहे त इन जे मर्ज थियण खां पोइ जेको हॉरिज़ॉन्टल पॉपुलेशन बेसिस ते हिकिड़ी बरछत थिए वेठी त उन में इन पॉपुलेशन जे हवाले सां ऐं ॿिया बि जेके बि 3 मल्टीपल इंडिकेटर्स आहिनि तक़रीबन असांजा 1300 अरब रुपया निकिरनि था, जंहिं ते यानी हू हिन वक़्तु इसरार पिया था कनि त उहे 1300 अरब रुपया उन्हनि खे ॾिना वञनि। हाणे जेसिताईं बलूचिस्तान जो तालुक़ु आहे त बलूचिस्तान बि जेको आहे सो उनखे बि सुठी डील मिली हुई, छाकाणि त उनखे जेको लास्ट जेको फाइनेंस अवार्ड हो जंहिंजे कंटिन्यूएशन में असां ॾिसूं था त हिकिड़ा 100 अरब रुपया जेके आहिनि से उन्हनि जी जेका आहे सा हिकिड़ी सिक्योरिटाइज़ पेमेंट के जेकॾहिं घटिजनि था त उन्हनि खे फेडरल कंसोलिडेटेड फंड मां ॾिनो वेंदो। हाणे असां अॻिते अचूं त ॿिए पासे छा आहे मूड, माना प्रोविंशियल मूड्स जेके आहिनि से फेडरल गवर्नमेंट ॾिसंदी ऐं फेडरल गवर्नमेंट जा मूड्स जेके आहिनि से प्रोविंशियल गवर्नमेंट्स ॾिसंदियूं। फेडरल गवर्नमेंट जा छा मूड्स आहिनि तव्हां पंहिंजे पहिरें हुन में इफ़्तिताही जेके लफ़्ज़ आहे उन्हनि में तव्हां असांखे बि आहे इंफॉर्मेशन ॾिनी त प्लानिंग कमीशन जेका आहे सा 2 तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि। हाणे प्लानिंग कमीशन जेकॾहिं 2 तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि त पहिरीं तजवीज़ खे त असां चई सघूं था त इहा हिकिड़ी कटौती आहे, ॿी तजवीज़ खे असां चई सघूं था त उहा हिकिड़ी ट्रांसफर ऑफ लाइबिलिटी आहे जेका हक़ीक़त में 18 अमेंडमेंट खां पोइ जेको आहे सो उनजी कोर यानी हिकिड़ी मज़बूत ट्रांसफर या ट्रांसलेशन न थी।
काफ़ी अहिड़ा डिपार्टमेंट्स आहिनि जेके आहिनि। मूंखे त चङी तरह यादि आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी तकरीरूं पियो कंदो इलेक्शन दौरान कि जी इन मूंखे इफ आई कैन करेक्टली रिकॉल त 10 खां मथे जेको आहे सो फेडरल मिनिस्ट्रीज़ ऐं बिल्कुलु डिपार्टमेंट्स जेके आहिनि दे मस्ट स्टॉप वर्किंग इन फेडरेशन ऐं ट्रांसफर थियनि। शायदि इन में इहो ॻाल्हि बि चवणु मां ज़रूरी सम्झां थो त इहो बि आई जेको वॾो इदारो 600 अरब रुपयनि वारो इदारो उनखे जेको आहे सो डेवोल्यूशन खां पोइ अचणु खपे हा, छाकाणि त हुन में 12-14 अरब रुपया असांजा बल्कि उन खां वधीक यील्ड आहे जेका प्रॉफिट थिए थो, जेको बि इन्वेस्टमेंटनि जो सूरत हाल आहे। हाणे वरी वापसि अचूं त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त जेको कुझु फेडरल गवर्नमेंट जो मूड आहे उन मूड में थी सघे थो 18 अमेंडमेंट जे हवाले सां कुझु मिनिस्ट्रीज़ जेके लाइबिलिटीज़ खयों बीठियूं आहिनि उते उहे शायदि ट्रांसफर थियनि। शायदि इन करे मां चवां थो त ब्यूरोक्रेसी नथी चाहे त उन्हनि जो अंग अखर जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट में घटिजे, छाकाणि त इहा सॼी हिकिड़ी छिकताण हूंदी आहे। घणा फेडरल सेक्रेटरी घणा ग्रेड 22 में वेंदा, घणा 21 में पवंदा, त उते मुंहिंजो ख़्यालु आहे फेडरल गवर्नमेंट खां वधीक हिकिड़ो IMF जी जेका मां जेका सम्झ पैदा कई आहे त IMF हेल ताईं घणो करे इशारतनि इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि त उहे ऑब्लिगेशन्स जेके प्रोविंशल्स आहिनि उन्हनि खे प्रोविंसिस तरफ़ शिफ्ट कयो। हाणे जेकॾहिं इहे 7 डिवीजन या वॉट एवर जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट में 7 खां मथे जेकॾहिं इहे ख़तमु थियनि थियूं त उहे ऑब्लिगेशन्स माना मॉनेटरी ऑब्लिगेशन्स उहे फाइनेंशियल ऑब्लिगेशन्स पोइ ट्रांसफर थींदियूं सूबनि खे। हाणे ॿिए पासे जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं मूंखे ख़बर न आहे कि सिंध गवर्नमेंट केतिरो प्रिपेयर्ड आहे। जीअं KPK गवर्नमेंट हिकिड़ा अंग अखर उन्हनि जा आर्टिकल्स बि मां पढ़ा वेठो, मेंबर जेको आहे सो उतां जो जेको मेंबर आहे इन सॼे जोड़ जुक में उन जा आर्टिकल्स आहिनि, प्लस हुननि जेको आहे सो पंहिंजे केस खे ॿिए हवाले सां हिकिड़ो टेररिज़म ऐं हिकिड़ो वॉर ऑन टेरर 2000 खां पहिरियों हले वेठो, उन जा अंग अखर खणी करे थोरो हिकिड़ी एक्स्ट्रा डिमांड जेका आहे असां उन जे लाइ कई आहे। हाणे वापसि अचूं असां सिंध, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में ख़बर न आहे त छा असद सईद वग़ैरह ॿारनि मां कोशिशि कई असद सईद खां कुझु सम्झण जी, त मूंखे ख़बर न आहे त छा पियो थो थिए। न त हक़ीक़त में त जेको पेट्रोलियम लेवी आहे, जेको बि कैप्टिव जे हवाले सां ग्रिड में न वञण जी हिकिड़ो उन ते लेवी हणी वई आहे, ऐं प्लस ॿियूं इन क़िस्म जो लेवीज़ जे नाले सां जेके बि शयूं आहिनि मां उनखे सम्झंदुसि त इहे जनरल सेल्स टैक्स आहिनि। ख़बर न आहे कि सिंध सरकार जो छा मौक़िफ़ आहे, पर ॿिए पासे वरी मुंहिंजी पंहिंजी जेका हिकिड़ी रिसर्च आहे जंहिं ते मां कैलकुलेशन्स घणो अॻु में करे चुको हुउसि त असांखे 0.66% जेको आहे ऑफ द नेट प्रोसीड्स जेको आहे सो असांखे ऑक्ट्राए खे ख़तमु करण जे मद में हिकिड़ी कंपनसेशन असांखे मिलणु खपे। मुंहिंजे पंहिंजे हिसाब किताब में उहा हिन दफ़े जेका फेडरल गवर्नमेंट जेके अंग अखर ॾेखारिया आहिनि उहे मुंहिंजे ख़्याल में 1/4 आहिनि उन्हनि अंग अखरनि जे जेके असांखे मिलणु खपनि। छो सवले सिंधीअ में तव्हांखे मां सम्झायां त मां पाण इन जो आर्किटेक्ट हुउसि, इन ऑक्ट्राए खे ख़तमु कराइण में मूंखे को उहो कोन्हे। आई वॉज द पर्सन जंहिं ते इन ते वॾो कमु कयो, मां वाइस प्रेसिडेंट हूंदो हुउसि फेडरेशन मां, इहो चैप्टर मूं वटि हो। उन ज़माने में डार साहब चयो त भई असां वटि सेल्स टैक्स आहे 12.5%, जेकॾहिं बिज़नेसमैन ऐं इंडस्ट्रियलिस्ट जंहिंखे रस्ते ते रोकथाम आहे, जेके चवनि था त रस्ते ते डाकू बीठा आहिनि पैसा वठण लाइ, ऐं मां इन कंटेंट्स ते अञा बि सम्झां थो त बिल्कुलु मां इसरार कंदुसि त उहो वाक़ई हिकिड़ी हाईवे रॉबरी ऐं डकैती हुई, जंहिंखे मर्ज़ी आहे जेको पैसा घुरिजे। डार साहब चयो त हिते फेडरेशन ऑफ पाकिस्तान में जलसो थियो, आई वॉज वाइस प्रेसिडेंट, उते इहो डिसाइड थियो त असां 2.5% सेल्स टैक्स जेको आहे सो वधीक ॾींदासीं बिज़नेसमैन ऐं इंडस्ट्रियलिस्ट, ऐं ऑक्ट्राए ख़तमु कई वेंदी, ऐं उहो 2.5% जेको आहे सो सिंध सरकार जो नालो न हो, पर इहो चयो वियो त ऑक्ट्राए जे मद में असां कॉम्पनसेट कंदासीं। अॼु सेल्स टैक्स 18%, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में उन ज़माने में 15 ऐं 2.5 या 12.5 to 2.5 ऐं 18 to 2.5 इन सभिनी जे अंग अखरनि में फ़र्क़ु अचणु खपे। ॿिए पासे जेको आहे सो लेवीज़ आहिनि, सरचार्जिस आहिनि, हिकिड़ो रॉयल्टीज़ आहिनि, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में उन में छा अंग अखर आहे सिंध गवर्नमेंट वटि आई डोंट नो,
ठीकु जॾहिं जब असां शीशो ॿिन्ही शइ खे अॻियां वधाईंदासीं ऐं जीअं मां चयो त हाणे जेको तमामु घणो उन ते बि डिपेंड कंदो हिकिड़ो आगाज़ थियो आहे त सिंध जो जेको पंहिंजो केस आहे ऐं जेका सिंध जी तयारी आहे उहा केतिरी आहे कहिड़े रीति उहा कई वई आहे। ऐं मां हवालो ॾिनो KP जो बि ऐं हू इन हवाले सां बिल्कुलु पंहिंजे केस खे वठी करे हू तमामु घणा एक्टिव असांखे मुतहरिक नज़र अचनि पिया। नसीर मेमन साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि, जावेद काइस साहब बि मौजूदु आहिनि। नसीर साहब मुंहिंजो आवाज़ हींअर अवां ताईं पहुचे पियो? जी बिल्कुलु अचे। नसीर साहब ॿुधो आहे जब्बार मेमन साहब खे ऐं हू सम्झनि पिया त ही हिकिड़ो आगाज़ त थियो आहे पर हे मूड जाचण वारी जेका हिकिड़ी प्रैक्टिस आहे उहा वधीक नज़र अचे पई जेका मौजूदा ऐं असां गुज़िरियल ॾींहंनि में सूरत हाल ॾिठी आहे। अव्हां कीअं ॾिसो पिया अॼोकी समूरी कार्रवाईअ खे? मीटिंग्स थींदियूं त इहो ई प्रोसेस मूड त सभु हिकिड़े जो पिया टेस्ट कंदा, सभिनी जो पॉइंट ऑफ व्यू अॻु में बि साम्हूं आयल आहे, मुंहिंजो कंहिंजो कोन्हे को पब्लिक नॉलेज में पहिरें खां हुयो त वफ़ाक़ी हुकूमत छा थी करणु चाहे, सूबा छा था सोचनि। अलमियो इहो आहे त पुठियां 10 सालनि खां 15 में पुठियां जो NFT 7 जो मुदो ख़तमु थियो त असां वटि 2 NFT कॉन्स्टिट्यूट थियूं, उहे कंहिं नतीजे ते न पुॼी सघियूं ऐं उहे बिना नतीजे जे ख़तमु थी वियूं। असां वटि कंसेंसस बिल्डिंग जो वॾो चैलेंज आहे, आदम गणप ते कंसेंसस नथो थिए, पाणीअ जी डिस्ट्रीब्यूशन ते नथो थिए, सूबनि जे विच में मिसट्रस्ट आहे, सूबनि जो वफ़ाक़ी हुकूमत सां मिसट्रस्ट आहे। मिसाल वफ़ाक़ी हुकूमत उथंदे ई 2 प्रपोज़ल मोकिले छॾिया, तासुर आहे जो वफ़ाक़ी हुकूमत मालिक आहे सॼे पैसे जी। वफ़ाक़ी हुकूमत NFC में हिकु कम्पिटेटर आहे या हिकु कैंडिडेट आहे, जीअं 4 सूबा आहिनि, पैसा वफ़ाक़ी हुकूमत जा न आहिनि। अॼु खुरम हुसैन ॾाढो सुठो हिते लिखियो आहे, मां अॻु में तव्हांजे प्रोग्राम में बि इहा ॻाल्हि कई त ही को पैसा वफ़ाक़ी हुकूमत जी मिल्कियत न आहिनि। वफ़ाक़ माना 4 सूबा ऐं वफ़ाक़ी हुकूमत, वफ़ाक़ इस्लामाबाद जो या वफ़ाक़ी हुकूमत न आहे, वफ़ाक़ इज़ एवरीबडी। तो पहिरें त इहो जेको तरीक़ो अथनि 2 प्रपोज़ल ॾेई छॾिया हुआ ॾे, वो तो सूबनि खे बि राइट आहे पंहिंजा प्रपोज़ल खणी अचनि, रुॻो वफ़ाक़ी हुकूमत छो थी 2 प्रपोज़ल जी डिबेट उन ते थिए। इट्स नॉट देयर मनी त उन जे अराउंड डिबेट थिए। आई थिंक सूबा पंहिंजे प्रपोज़ल्स सां वञनि ऐं मां होप करियां थो त सिंध गवर्नमेंट इन ते कुझु होमवर्क कयो हूंदो। 7 NFC में सिंध गवर्नमेंट ॾाढो स्ट्रॉन्ग केस प्लीड कयो, त सही काफ़ी सुठो पढ़ियो लिखियो हो, जेसिताईं मुंहिंजी मालूमात आहे त गुज़िरियल हफ़्ते खां सिंध में इन ते मीटिंग्स हली रहियूं। ज़ाहिर आहे मुंहिंजी एतिरी पहुच न आहे जो मां मालूम करे सघां त हुन मीटिंग्स में छा थियो, केस छा पे ठहियो, पर इहे सभु शयूं पब्लिक डोमेन में बि अचणु घुरिजनि। 2 प्रपोज़ल वफ़ाक़ी हुकूमत ठहिया, उहे अॼु असां टीवीअ ते पिया ॿुधूं, पब्लिक पैसो आहे, तव्हां पब्लिक डोमेन में आणियो न त छा था चाहे, डिबेट हर शइ थी सघे थो, का बि ॻाल्हि कान्हे। हाणे अचूं था इन पासे बिलाल भुट्टो साहिब जी पोज़ीशन त सूबनि जो हिसो न घटाए वेंदो, इहो ॿिया सूबा बि चवनि था। मां बार बार चवां थो सूबनि जो हिसे ते ॾाढो अॻे लॻी चुको आहे। पेट्रोलियम ते जेका GST हुई उहा 0 करे उन ते पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी लॻायनि, जंहिंजो एस्टिमेटेड काथो जेको हिन साल जी रिकवरी जो 1500 अरब रुपया। उन खां पोइ IMF जे डिट्रेस ते 1500 अरब रुपए जा कैश सरप्लस जनरेट करे सूबनि खे ॾियणा, त कुल त 3000 अरब रुपया त इहे वफ़ाक़ी हुकूमत जो सिधो थो अचणा आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त इहो शेयर साॻियो रहंदो, पर फॉर एग्ज़ाम्पल केतिरो सुभाणे तव्हां इहो 2.5 सैकड़ो जेको मथां ई मथां अलॻि करणु था चाहिनि, जेकर इहो अलॻि थी थो वञे, या तव्हां चओ था बेनज़ीर इनकम जा पैसा सूबा खणनि, या तव्हां चओ था त सूबा जेको मुल्क ते कर्ज़ जो भार आहे ऐं सिक्योरिटी जो हिकिड़ो विराट लफ़्ज़ यूज़ कंदा, हुन में इंटरनल ऐं एक्सटर्नल सिक्योरिटी ॿई अची वेंदियूं, उन करे सभु सूबा हुन में कंट्रीब्यूट कनि, त इफेक्टिवली जॾहिं तव्हां हुनखे पूल खां ॿाहिरि कढंदो त सूबनि जो हिसो त घटि थी चुको, बाक़ी रहियो पूल उन मां तव्हां साॻे हिसे सां ॾेई छॾियो, को फ़र्क़ु न पवंदो, असीं त पैसा तव्हां ॿाहिरि कढी वेंदा। ॾिसणो आहे सिंध हुकूमत जे इन्हनि शयुनि ते पॉइंट ऑफ व्यू कहिड़ो आहे। मूंखे हुन ते को बि हाणे मां एक्साइटेड नथो चाहियां त सिंध हुकूमत या फलाणो माण्हू चए थो त सूबनि जो हिसो न घटायो वेंदो, शेयर न घटाए वेंदो। सुवाल आहे त पूल खां ॿाहिरि पैसा विहारिया त पूल त नंढो थी वेंदो, पोइ तव्हां शेयर साॻियो बि रखो त सूबनि जो हिसो घटिजंदो। मूंखे इन शइ ते कंसर्न आहे, पर अञा ॾिसो वर्किंग ग्रुप्स आहिनि, अञा हुनजा नाला साम्हूं न, मतिलबु मूं हींअर ताईं न किथे ॿुधो आहे त उहे 7 वर्किंग ग्रुप्स कहिड़े टाइटल से उहे छा कंदा। तव्हांखे यादि हूंदो त 2015 खां पोइ जेका NFT ठही उन में बि वर्किंग ग्रुप ठहिया, उन रिपोर्ट्स बांधियूं, पोइ उन ते एॾी विरासत थी वई जो उन ते को कंसेंसस ई न थी। सो इट्स अ टफ एक्सरसाइज, इट्स अ चैलेंजिंग एक्सरसाइज, एॾो सवलो न हूंदो, ॾिसूं त इहो मामिलो अॻिते कीअं थो। जावेद काइस साहब, अव्हां कीअं पिया ॾिसो ऐं ही मामिलो जीअं नसीर साहब चयो त एतिरो सवलो न हूंदो, अञा वर्किंग ग्रुप्स ठाहिणा आहिनि,
ईंदड़ जेके मीटिंग्स थींदियूं उन में ॼाणाए पियो वञे त इन्हनि वर्किंग ग्रुप्स जी जोड़ जेके फाइनलाइज़ कयो वेंदो, पोइ हुनजो मैंडेट जेको हूंदो उन ते मामला थींदा ऐं जेके तजवीज़ूं साम्हूं आयूं आहिनि उहे तजवीज़ूं कीअं पिया ॾिसो माना समूरे मामले खे? जेको 2009 में जेको NFC आयो हो उनमें केसर बंगाली सां गॾु असीं ॿाहिरां वेही सेमिनार्स कराया हुआसीं, लाहौर, कोयटा, कराची, पूरो मोमेंटम ठाहियो होसीं। ऐं इहो जेको बि जेको NFC अवार्ड कॉन्स्टिट्यूशन खां पोइ वजूद में आयो शायदि 1976 आहे, उनमें का बि तब्दीली कान आई हुई ऐं इहा हिकु तब्दीली आहे। उनखां पोइ उहे NFC अवार्ड आया आहिनि, कुझु अॻियां पोयूं शयूं थियूं आहिनि, लार्जली उहो NFC अवार्ड हले पियो आहे। नंबर वन जेको NFC जी जेका स्कीम आहे उहा सम्झण जी कोशिशि कयो। हीउ जेको NFC अवार्ड मूव फॉरवर्ड कंदो हो, इन करे मूव फॉरवर्ड कंदो हो, या जेका बि NFC जेका यूनिवर्सल पोजीशन आहे उन में इहो आहे त सभई जेके आहिनि से गॾिबा, जीअं माना पार्लियामेंट में अगरि का अमेंडमेंट आणी आहे त हुते 2/3 मेजॉरिटी आहे अमेंडमेंट आणण लाइ। हिते NFC में हिकिड़ो बि मेंबर अगरि एग्री नथो करे त उहो जेको पुराणो NFC जेको आहे सो उहो अॻिते हलंदो। ऐं उहा भोगना जेका आहे 2009 ताईं असां भोगीसीं, छाकाणि त हुन में पॉपुलेशन जो जेको आहे सो हिकिड़ो ई क्राइटेरिया रखियो वियो हो, उन ॿिया क्राइटेरिया न हुआ। हींअर बि जेको टैक्स ॾींदड़ घणे में घणो जेको बि सूबो आहे जेको जमा थो करे पियो उहो आहे सिंध आहे। हाणे व्हाट इज़ फेडरल कंसोलिडेटेड फंड? फेडरल कंसोलिडेटेड फंड इहो आहे त बाबा ही असां सभिनी गॾियुनि जो हिकिड़ो जेको आहे सो पूल आहे, जेके पैसा आया सेल टैक्स अॻे जेका सर्विस हुई, असांजी सेल टैक्स ऑन सर्विस वरी वफ़ाक़ वठंदी, FBR वठंदी, पोइ असांखे ॾींदी। उहो बि नहीं 2009 वारे में जहिड़े में हुते थियो त जेको आहे या त सेल टैक्स ऑन सर्विस जेका आहे उहा त आई प्रोविंसिस जी प्रोविंस वठनि ऐं ख़ुदि प्रोविंस वरी पंहिंजो जेको आहे फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू अहिड़ो को बोर्ड करे तमामु घणा हुन पैसा जनरेट थी करे कुझु ॻाल्हि आहे। हाणे हीअ जेका लेवी आहे ऑन पेट्रोल, इट इज़ नॉट कमिंग इन टू फेडरल कंसोलिडेटेड फंड, ठीकु आहे न। हाणे इहे आहिनि वफ़ाक़ जा 1500 अरब जेके हाणे पैदा थिया, अॻे त कोन आहे, अञा वफ़ाक़ जो पेट कोन थो भरिजे। जे वञूं था उन डिटेल में त जेको लेवी आहे पेट्रोल उहो बि टेम्पर्ड आहे, छाकाणि तव्हां असांजी जेका हुन में जेका GST हुई उहा त कढी छॾी हुई, फेडरल कंसोलिडेटेड फंड में अचा ही त तव्हीं खणी वियो, सफ़ा 1500 अरब रुपया नवां पैदा करे खणी वियो। छा उहे 1500 रुपया केतिरा? 1500 अरब जेके आहिनि से एतिरा ई आहिनि जेतिरी हिकिड़ी जेका आहे सा डिफरेंस में असांजी सिंध में पाकिस्तान में जेका आहे सा उन एक्सपेंडिचर्स ह्यूज मनी नाउ जेको आहे तव्हांखे जनरेट कई आहे, ठीकु आहे न। ॼाणे इहे जेके टैक्सिस कहिड़ियूं हुअणु घुरिजनि कीअं न हुअणु घुरिजनि। मूंखे ॾाढो बिरावल भुट्टो वणियो हिन दफ़े ऐं तमामु घणो मूंखे हुन मां हिकिड़ी ख़ुशाइनि जेका असां ॾिसण आई, ऐं लेट मी गिव हिम अ क्रेडिट त हुन क्लियर कट मौक़िफ़ रखे, पाण सां खेॾण जे बराबरि आहे। हाणे इहा जेको पॉलिटिकल डायमेंशन आहे उहो सम्झण जी कोशिशि कयो। मूं तव्हांखे चयो न जॾहिं बि डेमोक्रेसीज़ जेके आहिनि से पाकिस्तान में मज़बूत रहियूं आहिनि, असांखे 73 जो आइन मिलियो, उहो डेमोक्रेसी मज़बूत थी आई। छो थी आई उहा तव्हांखे ख़बर आहे त 71 वारे जेको सेटबैक थियो, वरी असांखे 18 अमेंडमेंट मिली त असांजी बेनज़ीर भुट्टो शहीद थी वई, असांखे NFC मिलियो त बेनज़ीर भुट्टो शहीद थी वई। ऐं अकबर बुगटी ऐं जेको आहे जो हिन आमरियत जेको आहे मुशरफ जी जेको माना दिवालपणो आंदो उन मां निकिरण जो तरीक़ो इहो हो त हाणे वरी सूबनि खे जेको आहे वरी जेको आहे हुनखे थोरो या जेको आहे जेको फेयर क़िस्म जो जेको आहे सो डिस्ट्रीब्यूशन कयो। 71 में बि जेको सेटबैक थियो त हुन खां पोइ हिते थिया त हाणे भला ॿियो हीअ अञा बि सुधरण लाइ तयारु आहिनि। हीअ हाणे डेमोक्रेसी थी आहे कमज़ोर, हीअ हाइब्रिड डेमोक्रेसी जंहिंजी बुनियादु विधी हुई असां वारे इमरान ख़ान जे ज़माने लाइ 58 बि सां हलाईंदा हुआ मुल्क खे, शबे कूं करे हलाईंदा हुआ मुल्क खे, असीं सहमतूं टकियुनि खां पोइ वरी जेको आहे 58 बेनज़ीर नथी थिए हे असांजा कम कर नवाज़ शरीफ़ खे आणींदा हुआसीं, नवाज़ शरीफ़ नथो मिले वरी बेनज़ीर खे आणींदा हुआसीं। ईअं माना जेको आहे कोॾियूं कोॾियूं कराईंदा हुआ। वरी पोइ हे अञा ताईं सुधरण लाइ तयारु कोन्हनि खे ॿुधो जेके बि दुश्मन जेको बि जो सेंस आहे। ऐं उन में पंजाब जेको आहे हिस्टोरिकली
वफ़ाक़ सां गॾु बीठो ऐं पंजाब जेको आहे वफ़ाक़ आहे छा वफ़ाक़ जेको आहे जो हुन में 70-80% जेके नौकरियूं था कनि पिया माण्हू उहे पंजाब मां हेॾो वॾो जेको बिलियंस ऑफ डॉलर्स में अलाए किथे वञी पहुतो आहे सॼो चुकाए वियो कराचीअ खे ऐं कराची जा ॿाहिरि जेको आहे हींअर जेका तूं में वेठा कनि लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं ॿोलियूं वेठा ॻाल्हाइनि उनजो सॼो कराची जो खमियाज़ो जेको आहे हिकु ज़माने में भोगे हुनखे लॉ एंड ऑर्डर करे सॼी इस्लामाबाद इन्वेस्टमेंट खणी विया हाणे तव्हां उनजी प्रॉपर्टी जो किथे बीठी हीअ जेका भोगना आहे जेका असांखे करणी थी पई उहा इन जे करे ऐं ॿी जेका टी अहम शइ आहे जेका ख़ुशाईंदे हिकिड़ो त कल्ह बिलावल ॿुधायो बिलावल शायदि अॼु खां 4 महीना इहो न थी सघे अॼु खां 5 महीना इहा ॻाल्हि न करे सघियां तमामु ख़ुशाईंदी ॻाल्हि आहे असांजे ॿाहिरि में तमामु वॾो जेको आहे क्रेडिट आहे असांजी फोर्सिस जो ऐं ख़ासि करे जनरल आसिफ मुनीर जो असांजी जेका एयरफोर्स जो मुंहुं तोड़ जवाबु हुनखे जेको आहे इंडिया पर उनजा जेके वरी ॿिया जेके इहे आहिनि त हू उन में पोइ हाणे असांखे हीअ बि ॾियो अची वॾा वारी जेके बि जॾहिं जेके जंगियूं खटी आया आहिनि उन जंगियूं खटी लाइ पोइ घणो बि कमु करिणो मस वञी हाणे हे जेको नओं जेको 2 महीननि खां महीने खां हफ़्ते खां 27 अमेंडमेंट फॉर द लास्ट यू हैव पुश टू द वॉल टू द नेशन इहा तव्हांजी आख़िरी जेका भित सां लॻाइणो उहा आई 27 तरमीम तव्हां कोर्ट खे भञी टोड़े ऐं उहो नथा वञूं हुन मेरिट में त जेको आहे अॻे वरी कीअं कोर्ट पे हली हाणे कोर्ट ॿेड़ो ॿोड़े छॾियो हाणे वरी माण्हू जाॻिया आहिनि हाणे वरी हिकिड़ी डेमोक्रेटिक मूवमेंट ठहे पई ऐं हिन वक़्तु जेको आहे सो उहो जेको हाइब्रिड निज़ाम में जेको तमामु टिल्ट करे वियो पावर जेको आहे सो माना सिविलियन खां निकिरी ॿिए तरफ़ हलियो वियो उहो वरी हाणे बैलेंस आउट थियणु थो अचे हाइब्रिड डेमोक्रेसी वही कान्हे का हाइब्रिड डेमोक्रेसी आहे हाणे हिन वक़्तु शहबाज शरीफ़ जी क़यादत खे नवाज़ शरीफ़ टेक ओवर करे वई आहे हिन वक़्तु जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे डिक्टेशनूं ॾेई 26 अमेंडमेंट केरु थो कराए 26 अमेंडमेंट तव्हांखे ख़बर न आहे 27 अमेंडमेंट तव्हांखे केरु थो कराए तव्हांखे ख़बर न आहे हीअ तव्हीं जेको डिक्टेशन ते हलो पिए कमज़ोर डेमोक्रेसी ऐं ॿी डेमोक्रेसी कमज़ोर छो थी थिए पई डेमोक्रेसी कमज़ोर थी करे भई पाकिस्तान पीपल्स पार्टी का गवर्नेंस कान्हे का कैसे विनेश के अॻियां वधाईंदे त जीअं टाइमिंग जो बि ज़िक्र कयो त जेके बि डेवलपमेंट्स थियनि पियूं उनजी टाइमिंग खे ॾिसणु तमामु ज़रूरी आहे ऐं तमामु अहम ही टाइमिंग आहे जंहिंखे वठी करे सभिनी खे सभिनी जो नाज़िया मां अगरि ऐड कयां जी जी तव्हांजी इजाज़त मुंहिंजे ख़्याल में हाणे उहा टाइमिंग जेका आहे त ख़राब थी पई आहे हिन जे करे अॼोको एनएससी जेको आहे उहो हुनजे चवण पटांदड़ जेको आहे ॾाढो मज़े जो कोन थियो माना जहिड़ो थियो तहिड़ो कोन थियो वारो हिसाब किताब बिकॉज़ त हाणे वरी जेको आहे हिकिड़ो मोमेंटम पियो ठहे उहे इहे शयूं डिक्टेट कोन था करे सघनि पाकिस्तान पीपल्स पार्टी ऑन बोर्ड न हूंदी न एनएससी थी सघंदो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऑन बोर्ड न हूंदी त न 18 अमेंडमेंट में अमेंडमेंट थी सघे थी पाकिस्तान पीपल्स पार्टी ऑन बोर्ड न हूंदी त 18वीं अमेंडमेंट बि कान थींदी ठीक पर काई साहब जब्बार साहब अवां वटि ईंदमि ऐं जीअं नसी साहब चयो त ऑलरेडी हिकिड़ी त इहा ॻाल्हि हले पई त असीं इहो थियणु कोन ॾींदासीं त सूबनि जे हिसे में जेको टे थियल आहे उन में का कटौती करे पर धाड़ो लॻल आहे ऐं उनखे मुख़्तलिफ़ नाला ॾिना पिया वञनि ऐं उहे धाड़े जी जेके असां ॾिसूं कारवायूं आहिनि उहे बि जारी आहिनि गॾोगॾु जेके ही प्रपोज़ल्स साम्हूं आया आहिनि रिथाबंदी वारी वज़ारत जा उन हवाले सां बि जीअं नसीर साहब चयो त छाकाणि त सभु स्टेक होल्डर्स आहिनि त वफ़ाक़ी सरकार जे या सूबनि खे बि पंहिंजा प्रपोज़ल्स ॾियणु खपनि ऐं इन ॾिस में पंहिंजो केस अञा वधीक असराइते नमूने सां आॾो रखणु घुरिजे अव्हां छा सजेस्ट कंदो छा अव्हां ॾिसो पिया त कहिड़े रीति सिंध गवर्नमेंट खे इन्हनि प्रपोज़ल्स खे आॾो रखंदे समूरी सूरतहाल खे आॾो रखंदे पंहिंजो केस तयारु करणु घुरिजे ॾिसो ॻाल्हि दरअसल इहा आहे जो पहिरीं हिकिड़ी जेका घटिताई मां ॾिसां थो सिंध में त एॾो इम्पोर्टेंट जेको आहे सो हिकिड़ो मौज़ू मज़मून या जेके चइजे त इंट्रस्ट ऑफ सिंध थ्रू ट्रांसफर ऑफ द मनी फ्रॉम द फेडरल गवर्नमेंट हाणे इन जे लाइ हिकिड़ा डिबेट्स थियणु खपनि को एक्सटेंसिव सेमिनार्स थियणु खपनि यूनिवर्सिटीज़ में एकेडमिया साइट ते जेको आहे सो मुंहिंजो ख़्यालु आहे को हिते डिस्कशन थिए हा हाणे सिंध में मूंखे लॻे थो त सभ खां जेका वॾी मां घटिताई ॾिसां वेठो उहा इहा ई आहे त हिकिड़ो इन शयुनि खे डिबेट करण खां पोइ तव्हां जेको आहे सो हिकिड़ो रेशनलाइज़ वैल्यू या हिकिड़ो कंप्रीहेंड ठाहे सघो था त कहिड़े क़िस्म जूं शयुनि खे असांखे डिफेंड करिणो आहे हाणे थोरी देरि पहिरियों जीअं तव्हांखे नसीर ॿुधायो 1500 अरब रुपया लेवी मां तव्हांखे हिकिड़ी ॿी इंट्रस्टिंग ॻाल्हि थो ॿुधायां तव्हां ख़बर आहे त कैप्टिव पावर प्लांट्स जेके आहिनि से जेतिरा आहिनि
ऐं उन्हनि में जेका बि गैस इस्तेमालु थिए थी उन्हनि ते हुकूमत चयो आहे त जेकॾहिं उहे ग्रिड में शिफ्ट थींदा त उन्हनि ते 791 रुपया पर MMBTU जेका आहे सा लेवी न लॻंदी ऐं शिफ्ट न थींदा त इहा लेवी लॻंदी. इट्स अ वेरी वेरी बिग अमाउंट आई टेल यू. यानी काफ़ी शयूं जेके लेवीज़ जे हवाले सां आहिनि, जीअं जावेद काज़ी ॻाल्हि कई त कंसोलिडेटेड फंड वग़ैरह में उन्हनि जो को ट्रांसफ़र कोन्हे, उन्हनि जी का अकाउंटिंग कोन्हे. छा अहिड़े क़िस्म जे मज़बूत जेके अंगनि अखरनि में असांखे पंहिंजो जेकॾहिं शेयर मिलणु खपे त उन जे लाइ हिकिड़ो एक्सटेंसिव जेको आहे तो कंसल्टेशन सिंध जा जेके क़ाबिल माण्हू आहिनि, नसीर मेमन, आई विल ऑल्सो रिकग्नाइज़ हिम एज़ ए नॉट ओनली इंक्विजिटिव, हिकिड़ो रिसर्च ओरिएंटेड पर्सन with you see health and wealth of the knowledge. हाणे फज़ला आहे कुरैशी, उनजी मां नालो वठंदुसि, ॿिया ॿेड़ा आहिनि. मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में कि मां ॾिसां वठो असांजी इन्वॉल्वमेंट न आहे. हाणे अॻिते अचूं. थोरी देरि लाइ मां हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे सा एज़ अ बिज़नेसमैन चवणु घुरंदुसि, उहा इहा आहे त पाकिस्तान जो जेको टैक्स टू GDP रेशो आहे उहो उहो आहे स्टेगनेंट, हिकिड़े हंधि बीठो आहे. जेकॾहिं तव्हां अक्सर फेडरल गवर्नमेंट कहिड़ियूं ॻाल्हियूं पई थी करे सॼे साल में, जेकॾहिं मां 2-3 ॻाल्हियूं कंदुसि. फेडरल गवर्नमेंट चए थी त भई हीउ जेको डिविज़िबल पूल आहे इन मां पैसा ॾियण खां पोइ, जेके अक्सर चए थी NFC जे हवाले सां सूबनि खे पैसा ॾियण खां पोइ बैंक्रप्ट थी वई आहे. छा फेडरल गवर्नमेंट कहिड़े हवाले सां बैंक्रप्ट थी वई आहे त भई असां जेको आहे सो 40 to 42% जेको आहे सो टोटल जेको आहे सो कलेक्शन जेको आहे असांजी, उहा असांजी वञे वेठी डेट सर्विसिंग में. इहा बि ॻाल्हि करे थी त हिकिड़ी साइज़ेबल जेका आहे सा ट्रिलियन खां घटि ई सही उहा डिफेंस सर्विसिस में पई थी वञे. ऐं प्लस पंहिंजी फेडरल गवर्नमेंट जी जेका हुनजी नॉन डेवलपमेंट एक्सपेंडिचर आहिनि उहे 500-600 अरब रुपयनि जूं ॻाल्हियूं कनि था. हाणे इहे ॻाल्हियूं करे हू इन ॻाल्हि ते सूबनि खे आमादा करण जी कोशिशि कनि था, जेके अक्सर चवनि था त भई फेडरलिज़म ऐं पाकिस्तान मज़बूत या सूबा मज़बूत या पाकिस्तान मज़बूत या पाकिस्तान मज़बूत या सूबा मज़बूत. उन हवाले सां हू इन खे साल खां प्रिपेयर पिया था कनि त कहिड़ी तरीक़े सां सूबा जेके आहिनि से इन जाइ ते अची बीहनि त ॾिसो फेडरल गवर्नमेंट कमज़ोर पई थी थिए ऐं उन वटि जेके ज़राए इनकम जेके आहिनि से घटि आहिनि. पर ॿिए पासे जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त टैक्स टू GDP रेशो जे हवाले सां सूबनि खे यानी 5 ऐं उन खां पहिरें वारे अवार्डनि में सूबनि खे अबाउट 9 to 10% ऑफ GDP जेके आहिनि से पैसा मिलंदा हुआ. अॼु उहे पैसा घटिजंदा था वञनि, 6 ऐं 7 जे विच ते पहुता आहिनि. जेकॾहिं असांजो GDP टू टैक्स रेशो वधे ई कोन पिए थो त इहे ॻाल्हियूं करणु त सिंध खे असां 300 अरब रुपया घटि मिलिया हुआ NFC में, कॾहिं 24-25 में, 25-26 में सिंध खे जेको आहे सो 200 अरब रुपया वधीक पैसा मिलनि. हाणे त इन हवाले सां क्वांटिफाई कनि था त ॾिसो हेतिरा पैसा सूबनि खे ॾेई छॾियासीं. हाणे सूबा जेके आहिनि से उन्हनि जी हिकिड़ी मॉनिटरिंग ऑफ स्पेंडिंग जे हवाले सां तव्हांखे यादि हूंदो फिस्कल पैक्ट बि जेको आहे सो उहो बि जेको आहे सो हिकिड़ो इम्पोज कयो अथनि त फिस्कल पैक्ट में हुअणु खपे. थोरी देरि लाइ असां इन ॻाल्हि खे हिकिड़ो दिलि बर्दाश्त थी करे तस्लीम कयूं त कंहिं हंधि ताईं IMF जी इन रिपोर्ट में इहा हिकिड़ी मुंहिंजो ख़्यालु आहे असांखे बि सघ मिले थी त घटि में घटि असां बि ॻाल्हाइण जहिड़ा थियूं त भई जेको एक्सपेंडिचर आहे उहो एक्सपेंडिचर साइड थोरो उन ते बि हिकिड़ो मॉनिटरिंग थियणु खपे. ऐं जेकॾहिं थोरी देरि लाइ असां NFC जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं त गज़ट नोटिफिकेशन मूंखे यादि आहे 209-10 जी जेका 2-3 ॾींहं पहिरियों वरी सां मां ॾिठी, उन में इहो बि लिखियलु आहे त क्वार्टरली रिव्यू थींदो छाजो इम्प्लीमेंटेशन एंड एक्सपेंडिचर देयर ऑफ. हाणे जेकॾहिं वापसि अचूं त हिन वक़्तु फेडरल गवर्नमेंट जो प्रोफेसर इक़बाल अहसन अक्सर इहे ॻाल्हियूं करे थो त हा भई एक्सपेंडिचर साइड ते जेको आहे सो सूबनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे त इहे एक्सपेंडिचर जेके आहिनि से मुनासिब तरीक़े सां थियनि वेठा न. वरी ॿिए पासे जेकॾहिं असां अचूं त NFC जेका आहे सा हैज़ नथिंग टू डू विथ एक्सपेंडिचर. NFC इज़ जस्ट तव्हांजे डिविज़िबल पूल मां पैसा अचनि ऐं ॿियो उतां पैसा अचनि जिन खे ज़ोरीअ GST खे लेवीज़ जो नालो पिया था ॾियनि. इट इज़ अ वेरी बिग अमाउंट. नसीर बिल्कुलु सही ॻाल्हियूं कयूं आहे, पर छा असां इन्हनि ॻाल्हियुनि ते को कहिड़े क़िस्म जी का कंसल्टेशन कई आहे जेका सिंधी अख़बारुनि में आई हुजे, तव्हांजे चैनल ते आई हुजे, या थोरी देरि लाइ उर्दू अख़बारनि बि उनखे हिकिड़ो स्पिल ओवर वठी करे खयो हुजे? त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त असांजी पंहिंजी प्रिपेयर्डनेस लेवल छा आहे
उनखे मां इन न्यूट्रल ज़ोन में खणी करे एनालाइज़ नथो करे सघां, छाकाणि मूंखे बि घणो इंट्रस्ट आहे इन्हनि फिगर सां। जॾहिं त इहो 0.66 जी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई, त मां रिलीजियसली मज़हबी तौर पे कन्विंस आहियां त असांखे घटि पैसा था मिलनि, छाकाणि त इन जो आर्किटेक्ट त मां हुउसि। 2.5% आउट ऑफ 12.5%। त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त इहो लॉजिक ई ख़तम थो थिए त जेको आहे सो इहे पैसा हर साल जेको वधीक मिलनि वेठा, त वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे सो कमज़ोर पई थी थिए। न, वफ़ाक़ी हुकूमत जी मज़बूती जेका आहे सा इन में आहे त वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे सो पंहिंजो उहे माण्हू जिन जे लाइ चवनि था इनफॉर्मल इकोनॉमी, अॼु खां 20 सालनि खां मां मुख़्तलिफ़ चेयरमैन FBR जूं ॻाल्हियूं ॿुधी करे परेशान रहंदो आहियां त थिए छा वेठो। मूंखे यादि आहे 20 साल पहिरियों जॾहिं मां वाइस प्रेसिडेंट हुउमि FPCI में, त इक़बाल फ़रीद हिकिड़े सेमिनार में चयो त 70% इनफॉर्मल आहे। हाणे को चए थो 50 आहे, को चए थो 40 आहे, को चए थो 30 आहे, हलो असां चऊं 20 बि सही। तव्हां जेकॾहिं हिकिड़ो 20 इनफॉर्मल सेक्टर इकोनॉमीअ खे तव्हां पंहिंजे टैक्सेशन में नथा आणियो, छाकाणि त तव्हां वटि पंहिंजा पॉलिटिकल रीज़न्स आहिनि। पंजाब में जेको आहे सो छाकाणि त बिज़नेसमैन, ख़ासि करे स्मॉल एंटरप्राइज़िस, उन्हनि जो हिकिड़ो वॾो वोट हो। ऐं अक्सर टिनि बजटनि में मां ॾिठो, मां त को 20 सालनि खां बजट कमेटियुनि में मथे बीहंदो रहियो आहियां, त मां ॾिठो उन्हनि जो हिकिड़ो ज़ोर हो, पंहिंजनि वोटनि खे ख़राबु न पे करणु चाहियो। उन्हनि ते इन कंहिं क़िस्म जो को बार न विधो, नेगोशिएटिंग बार जंहिंखे चइबो आहे, कंसल्टेशन बार, उहो न विधो। उन खां पोइ 2-3 सालनि खां शौकत तरीन जूं ॻाल्हियूं, मरहूम जेको आहे सो असांजो बिल्कुलु जब्बार साहब, उन्हनि ॻाल्हियुनि में उन्हनि उहे जेके लॉजिक्स या जेके मिसपरसेप्शन उन में ॾींहों ॾींहुं वाद असां ॾिसूं पिया। नसीर साहब, अवां वटि ईंदसि, कोई कमेंट अवां खां वठंदसि त हाणे हिकिड़ो ज़िक्र अवां कयो त जेके इनडायरेक्ट धाड़ा आहिनि लॻनि पिया, ऐं हिकिड़ा जेके डायरेक्ट धाड़नि जूं ॻाल्हियूं ऐं जेके प्रपोज़ल जी सूरत में साम्हूं अचनि पियूं। जब्बार साहब ॿुधायो त हर भेरे असां का अलॻि लॉजिक, का नई शइ, का नई कहाणी ॿुधूं था। उनखे काउंटर करण जे लाइ अञा वधीक एक्सटेंसिव रिसर्च ओरिएंटेड कंसल्टेशन जी असांखे ज़रूरत पवंदी। अवां उन में छा एड कंदो, ऐं गॾोगॾु इन ते बि ज़रूरु ॿुधाइजो त जेको ही पॉपुलेशन वारो फैक्टर आहे उनखे थोरो घटि करण जे हवाले सां बि तजवीज़ुनि ते गौर हलंदड़ आहे। उनखे ॾिसो पिया अवां सिंध जे फ़ाइदे में, या कहिड़ी रीति अवां उनखे ॾिसंदो सिंध जे हवाले सां स्पेसिफिकली? हुकूमत ज़रूरत नथी सम्झे त कंहिं सिविल सोसाइटी या ॿियनि माण्हुनि सां अकेडमी सां कंहिं सां ॻाल्हाए। उहो हुननि जी रिवायत न आहे। हू पंहिंजी सभु अकुलमंद पाण आहिनि। तव्हां ॾिसो त सेंसस में छा कयूं, पंहिंजी बि न ॿुधऊं, हूंदो कमु करे आया, सॼो चुभो हूंदो कयूं। अहिड़ी तरह पाणी वारे मामले ते बि पंहिंजे मुंहुं जेको बि ईंदो अथनि आवाम जो दबाव थींदो आहे, त हिकिड़ो पासो वठंदा आहिनि, तंहिंसां कोन ॻाल्हाईंदा आहिनि। त इहा पीपुल्स पार्टी जो रिवायत ई कोन्हे त उहा सिंध जे पढ़ियल लिखियल कौम माण्हुनि सां ॻाल्हाइणु चाहे। हाणे अचूं था हिन ॻाल्हि ते, जेको बुनियादी सुवाल मुंहिंजो ख़्यालु आहे, सिंध खे या ॿियनि सूबनि खे वफ़ाक़ी हुकूमत खां पहिरियों सुवाल इहो पुछणु घुरिजे त हीउ पिटको छाजो आहे त असांजा पैसा सूबा खणनि। पहिरीं ॻाल्हि, पैसा तव्हांजा आहिनि छा? बेसिक ट्रुथ, पैसा सूबनि जा माण्हू ॾियनि था, पैसा सूबनि जा आहिनि, तव्हांखे शेयर मिले थो, इहो त पहिरें फंडामेंटल खे करेक्ट करणु घुरिजे। इहा स्टेटमेंट ई बुलशिट आहे। सेकेंड थिंग, त तव्हांखे 850 अरब रुपया तव्हांजा पब्लिक सेक्टर जो SOE जो लॉस आहे गुज़िरियल साल। हर साल 500-600 अरब रुपयनि जो लॉस थिए थो। तव्हां सूबनि खे मेणा ॾियो था, तव्हां इनएफिशिएंट आहियो, तव्हां मैनेज नथा कयो। तव्हां जवाबु ॾियो त 850 अरब रुपयनि जो पसारो सॼे पाकिस्तान जे माण्हुनि जे ॻीचे में छो विझो था? हिनखे तव्हां हिकिड़े पासे कयो चवनि था। हिननि जी तव्हां न मैनेजमेंट था ठीकु करियो, न हिननि खे तव्हां पॉलिटिकल इंटरफेरेंस था बंदि कयो, न हिननि खे मार्केट जे प्रिंसिपल ते हलण था ॾियो। चटी पाकिस्तान जो माण्हू सालनि खां पियो थो करे। थर्डली, तव्हां वफ़ाक़ी हुकूमत जा ॿिया जेके ख़र्च आहिनि वॾा, शाही तव्हां 17 खाता रखियो वेठा हुओ, जेके अहिड़ी कम्यूनिटी में डिवाल थियणा, भुट्टो साहब, बिलाल साहब पाण हिकिड़ी चई चुको आहे त 300 अरब रुपया हिननि जी बजट आहे। तव्हां फेडरल गवर्नमेंट तव्हां HEC जा पैसा अलॻि करे सूबनि खां वठण था चाहियो, डिवाल्ड सब्जेक्ट आहे। तव्हांखे त कोऑर्डिनेशन जी नंढियूं बॉडीज़ खपनि, तव्हांखे त वॾा खाता रखणा ई कोन्हनि, छो रखिया था? तो वफ़ाक़ी हुकूमत खां इहो सुवाल करणु घुरिजे त तव्हां त खसारे जा ज़िम्मेवार पाण आहियो। मिसाल चवनि था सूबा कर्ज़ जे पैसनि में शेयर ॾियनि, भई तव्हां सूबनि खां कर्ज़ पुछी कयो, ऑडिट करायो 78 सालनि जी, त कर्ज़ किथे वरितो, किथे लॻायो, केॾां वियो? सुवाल त पुछणु घुरिजे न सूबनि खे। किथे ख़र्च थियो आहे, कहिड़े सूबे में थियो आहे, किथे कहिड़नि ज़िलनि में थियो आहे? इहे 78 सालनि जी कर्ज़ ऑडिट करायो हिन कर्ज़ जी रक़म जी। आई मीन देयर आर मेनी थिंग्स जेके सूबनि खे करणु घुरिजे। लास्टली, तव्हांजो जेको आहे त हुन तां आदमशुमारी तव्हां घटाईंदा, मुंहिंजे ख़्याल आहे ॾिसो इहे सभई हिकिड़ो सुठी ॻाल्हि सां NFC में थी, त मुख़्तलिफ़ या आदमशुमारी खां अलावा ॿिया इंडिकेटर हुन में शामिल थिया।
सिंध जे हवाले सां को गैर मामूली फ़र्क़ु न पवंदो। मिसाल पावर्टी ते ईंदो त फिगर न्यूमेरिकली में नंबर्स में त पंजाब जी पावर्टी जो नंबर वॾो आहे छो त हुते आबादी वॾी आहे। अॼु अहिड़ी तरह सां ईंदो लैंड मास ते त बलोचिस्तान जो राइटफुल किले मां त असांजी हेॾी लैंड मास आहे, असांखे हुन ते जेको सो वधीक मिलणु घुरिजे। त सिंध ते एॾो वॾो फ़र्क़ु न ईंदो। त बेसिक ॻाल्हि इहा आहे त सिंध खे इहा अञा अलॻि डिबेट आहे त हिन थींदा जेके पैसा अचनि था सिंध जे भले लाइ केतिरा यूज़ था कयो, सेपरेट डिबेट उहो हिन फोरम जो आहे। ठीकु कई साहब अवां वटि ईंदसि फाइनल कॉमेंट अवांजो सर। नाज़िर जेको सम्झण जी ज़रूरत आहे हिकिड़ो त असीं चवंदा आहियूं प्रोविंशियल ऑटोनॉमी पंहिंजे हिस्टोरिक कॉन्टेक्स्ट में 1947 इंडिपेंडेंस एक्ट थियो, असांखे आज़ादी मिली, सभिनी आज़ाद माना वग़ैरह पाकिस्तान ठाहियो बला बला। ॿियो आहे जेको कॉन्स्टिट्यूशनल पोजीशन पर्पसफुल माना फाइनेंस जे कॉन्टेक्स्ट में त पैसा कीअं खपा या पावर डिवॉल्व कीअं कबा, उनखे चइबो डॉक्ट्रिन ऑफ सब्सिडियरिटी। बाबा हेल्थ केयर लाइन म्यूनिसिपलिटियूं किथे हूंदियूं, एजुकेशन केयर ॾियूं ऐं उहे शोभा जेके अहिड़ी नेचर जा आहिनि जेके प्रोविंसिस मैनेज कंदियूं, प्रोविंस मैनेज कंदी, जेके शोभा अहिड़ी नेचर जा आहिनि जेके लोकल बॉडीज़ मैनेज कंदी, लोकल बॉडीज़ मैनेज कंदी, जेके शोभा वफ़ाक़ी नोयत जा आहिनि उहे वफ़ाक़ कंदी, माना करंसी तव्हां वटि आहे, डिफेंस तव्हां वटि आहे, खाजा पॉलिसी तव्हां वटि आहे, तव्हां वटि एजुकेशन त कान हूंदी न। त द थिंग इज़ दैट असांखे सम्झण जी ज़रूरत आहे त जेको बि प्रोविंसिस जे अंदरि शोभा आहिनि, माण्हुनि जी वेलफेयर जा जेके क्वेश्चन्स आहिनि उहे सभु वेलफेयर जूं जेके माण्हुनि जी जेका ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट आहे उहा सॼी प्रोविंशियल ऑटोनॉमी जे अंदरि वेस्ट आहे, लोकल बॉडीज़ जे अंदरि वेस्ट आहे। वफ़ाक़ जो सब्जेक्ट ई न आहे, वफ़ाक़ करे बि कोन थो, कंदो बि कोन को। तंहिंजे करे जेको बि डिस्ट्रीब्यूशन ऑफ रिसोर्सिस आहे इट हैज़ अ नेक्सस विद डॉक्ट्रिन ऑफ सब्सिडियरिटी। हिननि खे उन कॉन्स्टिट्यूशनल पोजीशन जी ख़बर ई कान्हे का, हिकिड़ो बहस ऐं धाड़े हणण जो, ही हेॾां अचनि होॾां अचनि, ही अञा ताईं वञी लुट न फाथल आहिनि। हिननि खे पाकिस्तान खे ही मञनि सुबुहनि जो एक्ज़िस्टेंस ई कोन था मञनि पिया, पोइ हुनखे टोड़े वरी जेको आहे वञू आणींदा, या पोइ हिनखे हीअं एनर्जी करजे हिनखे वञू आणींदा, या ही सॼो टिक्साट जेको आहे पाकिस्तान जे माइंड सेट में हिकिड़े ट्यूमर ऐं कैंसर वांगुरु मौजूदु आहे। उन जे लाइ हिकिड़ी वॾी जदोजहद जी ज़रूरत आहे ऐं तमामु वॾी डेमोक्रेटिक मूवमेंट जी ज़रूरत, तमामु वॾी डेमोक्रेटिक मूवमेंट ऐं जदोजहद जी ज़रूरत आहे। काई साहब वरी महिरबानी मुंहिंजी नसीर महमूद साहब, इंजीनियर जब्बार महमूद साहब, अवांजी बि महिरबानी मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। नाज़रीन गुफ़्तगू मां ॿुधी एक्सपर्ट्स जी पंहिंजी राय खां असांखे आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।